अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं हाँ तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट जे हवाले सां जेका मजमूई तौर सूरत हाल आहे। सिंध ऐं वफ़ाक़ हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठल आहिनि। इरसा पारां जेके अंग अखर जारी कया विया, सिंध सरकार पारां उन्हनि अंग अखरनि खे रद्द कयो वियो। सिंध सरकार जो चवणु हो त सूबे खे उन जे हिसे जो पाणी नथो मिले, बल्कि उन जे हिसे खां उन जो घटि पाणी मिले थो, जॾहिं त पंजाब खे उन जे हिसे खां वधीक पाणी मिली रहियो। तो उन सां पंजनत केनाल खोलण जे हवाले सां तमामु घणो तकरार थियो। ताज़ो जेका इरसा इजलास खां पोइ स्टेटमेंट जारी थी, उन में इरसा पारां इहो चयो वियो त सूबनि खे पाणी जे वहिकरनि में वाध कई वई आहे। ग्लेशियर पिघरण खां पोइ जेका सूरत हाल आहे, उन खां पोइ पाणी जी जेका खोट आहे उन में घटिताई ईंदी ऐं ईंदड़ हफ़्ते ताईं पाणी वहिकरनि में बहितरी अची वेंदी। उन बावजूदि सिंध हुकूमत जो इहो चवणु आहे त पाणी जी जेका विरछ थी रही आहे उन ते एतिराज़ आहिनि। जेकॾहिं ग्लेशियर पिघरनि था, पाणी अचे थो, त इहो हिकिड़ो वक़्ती हल आहे। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में नवीन मौज़ूअनि ते कवर करे सघूं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो उन जो तारीफ़ कराईंदी हलां। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ वॾे वज़ीर जा सलाहकार वीर जी कोहली साहब, भली कार चांदी तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जमात इस्लामी सां असांखे असदुल्ला भुट्टो साहब जॉइन कयो। भुट्टो साहब, तव्हांखे भली कार तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। PTI जे साथ ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली शहजाद कुरैशी साहब असां सां गॾु। शहजाद साहब, आपको वेलकम कहते हो, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। विजी साहब, छा चवंदो पाणी खोट जे हवाले सां? पीपल्स पार्टी सख़्तु एहतजाज कयो आहे। सिंध एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि जो इजलास थियो। सॼी सिंध में 3 जून खां मुज़ाहिरनि जो एहतजाजनि जो सिलसिलो पिणु शुरू कयो वेंदो। महिरबानी सभिनि ॾिसो, जेको पाणी जो मामिलो आहे न, उहो इन ते एॾो व्यस्त थियो आहे पोयां इन महीने खां वठी तक़रीबन। हाणे इहो हक़ीक़त साम्हूं अची वई आहे, उन ते तहक़ीक़ साम्हूं अची वई आहे, मुख़्तलिफ़ आर्टिकल लिखिया, मुख़्तलिफ़ प्रोग्राम थिया आहिनि त हीउ पाणी जो जेको मामिलो आहे उहो न पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, न मौजूदा गवर्नमेंट जो आहे, न पाकिस्तान जो आहे। हीउ पाकिस्तान खां पहिरीं मथां जो जेको बि इलाइक़ो आहे पोयां 2 सालनि जो तक़रीबन 200 सालनि जो पोयां 200 सालनि खां मथे जेको दरिया जे मथां वारो जेको इलाइक़ो आहे उहो हेठि पुछड़ी वारनि खां ज़्यादती कंदो रहियो। बरतानिया सरकार जॾहिं दौर में तव्हांखे यादि हूंदो त 1935 में मुआहिदो थियो हिकिड़ो, ऐं उन कमीशन हिकिड़ी ठही इंटेलिजेंस कमीशन लाइ नालो हुअसि। उन सां पोइ पाकिस्तान थियण खां पोइ फौरी तौर ते 1945 में हिकिड़े क़िस्म जो मुआहिदो थियो, सिंतास मुआहिदो। त हाणे उहे समूरा मुआहिदा जेके पाकिस्तान ठहिण खां पहिरीं हुआ ऐं पाकिस्तान ठहिण जो आख़िरी जेको मुआहिदो आहे 1991 वारो कार्ड जेको आहे, उन खां पहिरीं जेके मुआहिदा हुआ उन में 1961 हालांकि ओॾी महिल सिंध राज़ी न हुयो, उनजे बावजूदि बि इन ॻाल्हि ते राज़ी थियो त ठीकु आहे, पुछड़ी जेका आहे उनजो पहिरियों राइट हूंदो ऐं मथे वारा जेके आहिनि उहो हेठि पुछड़ी जी इजाज़त खां सवाइ उनखे एतमाद वठण खां सवाइ न को वॾो कैनाल कढंदा ऐं न उते को डैम ॾींदा। ऐं जॾहिं पाणी जो खोट थींदी त खोट जेका आहे उनजी विर्छ में बराबरी जे बुनियाद ते कंदा। ईअं कोन थींदो त हाणे छो त तव्हां वटि खोट अची वई आहे त हू पंहिंजो छो त मथे वेठल आहिनि त पंहिंजो पूरो पाणी खणी वठनि, हेठि जेको बचे थो हाणे तव्हां थोरो थोरो माण्हू जो जेके ॾियो था उनजो शेयर कटे पूरो करियो। त इहो जेको तरीक़ेकार जेको प्रैक्टिस रही आहे इहा टोटल ग़लति आहे, सफ़ा ग़लति आहे। अरसा खे 1991 वारे कार्ड में इहो इख़्तियार ॾिनल ई न आहे त तव्हां जेके 14 नुक़्ता उन ते वेही करे तव्हां तबसरा कयो ऐं चेयर माना उन ते तरमीम जी ॻाल्हि करियो या अंग खर अॻियां पोयां करियो। तव्हांखे सिर्फ़ु इख़्तियार इहो मिलियल हो त जेके 14 नुक़्ता आहिनि, अरसा खे सिर्फ़ु इहो मैंडेट हो त उन ते डॉट टू डॉट उनखे जीअं आहे जीअं जो तीअं तव्हां उनखे अमल दरामद करायो। उनखे को बि इख़्तियार न आहे त उन ते तव्हां बहस करियो, तबसरा करियो या अॻिते पोइ अंग खर करियो, उन जो को इख़्तियार ई न आहे। उनखे अरसा खे सिर्फ़ु इहो इख़्तियार आहे। जेको सिंध जे मेंबर बि इहा ॻाल्हि कई त तव्हां 14 नुक़्ता पढ़ो, उन नुक़्तनि में क्लियर लिखियो पियो आहे त तव्हांखे सिर्फ़ु अमल दरामद कराइणो आहे। अमल दरामद 2-3 शयूं आहिनि। हिकिड़ो इहो त भई उहे कैनाल जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿोॾि जी सूरत में खोलणा हुया उहे तव्हां हिन वक़्तु कीअं था खोलियो जॾहिं त ॿोॾि पई हले, उहा खोट पई हले पाणी जी। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जेको दलील पेश था करियो, तव्हां चओ था त भई पाणी जी कुझु ॾींहंनि में ग्लेशियर गरंदा त हुन खां पोइ पाणी, भई असांखे त अॼु पाणी खपे, जेको अॼु असां जिन्स या ॿिज जेको फसल अॼु पोखींदासीं उहो महीने खां पोइ जॾहिं असांखे पाणी पूरो करे ॾींदो त असांजो हारित परेशान थी वेंदो, हुनजो त सॼो सीज़न ख़राबु थी वेंदो, हुनजो त सॼी ज़िंदगी जो मसइलो थी वेंदो। त हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे, जेका रवश आहे, उहा वफ़ाक़ी गवर्नमेंट जी रवश जेका इहा आहे न त भई हर मामले खे तव्हां पॉलिटिसाइज़ करियो ऐं हर मामले खे तव्हां सिंध सां इहो रवैयो रखो त को सिंध कल्ह हिकिड़े वफ़ाक़ी हुकूमत सां तालुक़ रखंदड़ हिकिड़े सेनेटर ॾी ख़ौफ़नाक ॻाल्हि कई सेनेट में, जंहिंखां अधु शायदि सेनेट चेयरमैन वापसि वरिती आहे। हुन चयो त सिंध असांजे लाइ इसराइल थियो पियो आहे। माना तव्हां सिंध पंहिंजे हिसे जो पाणी थो घुरे, तव्हां जॾहिं NFC अवार्ड ते अचो था, तव्हां आबादी जे बुनियाद ते तमामु वॾो अक्सरियत तव्हां खणी था वञो, पर असीं चवंदा त भई पाणी जो हिसो बि तव्हां उन हिसाब जहिड़ा आबादी थिए थी, तव्हां वटि तमामु घणी आबादी आहे, सिंध में घटि आहे, त उन हिसाब सां तव्हां छो नथा करियो? त जेको मुआहिदा आहिनि उन में हिकिड़ा मामला आहिनि, उन्हनि ते अमल नथो थिए, असां नथो करे, वफ़ाक़ सिंध नथो करे, सॉरी पंजाब नथो करे, वफ़ाक़ नथो करे। हाणे जेसीं ताईं अमल दरामद न थींदो, ॾिसो ही उहो मामिलो आहे जंहिं मामले ते
पंजाब खां सवाइ बाक़ी 3 सूबनि करारदादूं पास कयूं ऐं कल्ह केतिरी दफ़ा करारदादूं पास कयूं उन जे बावजूदु तव्हां इन ज़िद ते बीठल आहियो ऐं तव्हां उनखे सियासी जेको आहे सो बुनियादनि ते टारगेट बणायो था सिंध खे। भुट्टो साहब छा चवंदो 91 ते बि पीपल्स पार्टी खे एतिराज़ आहिनि पर उन मूजिबि पाणी जी जेका आहे विरासत या विर्छ नथी थिए। इंटरनली डिस्ट्रीब्यूशन ते ॻाल्हाईंदासीं पर जेका मथां खां खोट आई आहे हिन वक़्तु उन ते ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकिड़ी त इहा हक़ीक़त आहे त पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ऐं सिंध जे बि वॾो हिसो जेको आहे सिंध जी आबादी जो उन जो गुज़ारो जेको आहे उहो ज़राअत सां वाबस्तो आहे। तंहिं करे ज़राअत जेका आहे उन जो पाणी जेको आहे असांजी ज़िंदगी जो ऐं मौत जो मसइलो आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त पाणीअ जी खोट जेका आहे उहा सभिनी लाइ हुजणु खपे न, छड़ो सिंध लाइ छो। इन करे मुंहिंजे ख़्याल में इरसा जी जेका असांजे दरमियान में मुआहिदो थियो हुयो पोइ उन ते कंहिंखे एतिराज़ हुयो न हुयो, इहे पुराणियूं ॻाल्हियूं थी वयूं, उन ते इतफ़ाक़ी राय थी वई ऐं 91 खां वठी हिन महिल ताईं तक़रीबन 33 साल गुज़रिया आहिनि, 33 साल थो हले पियो त उन में जेको आहे इन ते मुल्क जे अंदरि इतफ़ाक़ी राय रही आहे। तंहिं करे इरसा जे मथां अमल दरामद जेको आहे इहो हिकिड़ो दस्तूरी तक़ाज़ा बि आहे ऐं मुल्की मुफ़ाद में बि आहे। तंहिं करे हिन वक़्तु जेको मसइलो सभ खां वॾो इहो ई आहे त जेका इरसा जो मुआहिदो आहे उन ते अमल दरामद ज़रूरी आहे। जेकॾहिं कंहिंखे उन में तरमीम कराइणी आहे त उहो तरमीम जेसिताईं न थींदी तेसिताईं त जेका शइ मौजूदु आहे उन ते अमल दरामद थींदो। इरसा त हिननि अंगनि अखरनि खे ग़लति करार इरसा जो त इहा ई स्टेटमेंट आहे त पाणी जी सभ खां वॾी खोट पंजाब फेस करे पियो। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि इहा आहे त इन मामले जे लाइ तरीक़ेकार इहो हुजणु खपे त इरसा खे आदादो शुमार जारी करणु खपनि ऐं सिंध हुकूमत खे बि जारी करणु खपनि, छाकाणि त इहे उन्हनि जी दस्तरस ओसि ताईं मौजूदु आहे, हुकूमती दस्तरस मौजूदु आहे। इरसा पारां त अंग अखर ॿुधाया था वञनि न। हा त उहे उन्हनि अंगनि अखरनि जी हे बि अंगनि अखरनि सां ई उनजी जेका आहे उहो तरदीद कनि न, हे सियासी बयान जे ज़रिए तरदीद था कनि पिया। असांखे जेको हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो आहे उहो इहो आहे त असांखे इहा ख़बर पवणु खपे त बाबा हे जेका सिंध में पाणी जेको दाख़िल थिए थो उहो गुडू बैराज खां थो थिए जी, त गुडू बैराज में पाणी घणो थो पहुचे ऐं उन खां मथे जेको आहे जेके बैराजिस आहिनि उन में पाणी घणो हुयो। मतिलबु इहा त सिंध हुकूमत खे इन ते तवजह आदादो शुमार ते हक़ीक़ी जेका तवजह हुजणु खपे ताकी कंहिं शइ खे साबित करण लाइ ज़रूरी आहे आदाद शुमार। सियासी बयाननि जे ज़रिए जेका आहे उहा आहे जेका ॻाल्हि कनि था उहा पंहिंजी जाइ ते ठीकु आहे पर असुलु जेका शइ आहे उहा आदादो शुमार आहे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत खे इन ते तवजह ॾियणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त पीपल्स पार्टी जी 3-4 दफ़ा हुकूमत आई आहे इन खां पोइ बि जी 90 खां पोइ बि त इन मसइले खे हर साल उथंदो आहे ऐं हर साल इन टीवी टाक बि कंदा आहियूं, सियासी बयान बि ॾींदा आहियूं, अख़बारात में बि छप आहिनि। उन खां पोइ जीअं वरी पाणी घणो थी वेंदो आहे उन खां पोइ ॻाल्हि वरी विसरी वेंदी आहे। त मां सम्झां थो त इन जो जेको असुलु जेको तरीक़ेकार आहे मुंहिंजे नुक़्ते नज़र ते जॾहिं मां क़ौमी असैम्बली मेंबर हुउसि तॾहिं मां उते बाक़ाइदा हिकिड़ी तहरीरी तजवीज़ ॾिनी आहे त हिकिड़ो टेलीमीट्री सिस्टम लॻायो वञे ऐं टेलीमीट्री सिस्टम जी माना इहा आहे त उहो टेलीमीट्री सिस्टम हर बैराज ऐं हर जेका आहे डैम जे मथां हुजणु खपे, आख़िरी जेका आहे कोटली बैराज ताईं हुजणु खपे ऐं समुंड में जेको पाणी किरे थो उन ताईं हुजणु खपे। छाकाणि हिन वक़्तु असांजे दरमियान में पाणी जो इशू जेको आहे उहो तमामु अहम इशू आहे ऐं उन में पाणी जेको समुंड में किरे थो उन ते बि एतिराज़ात आहिनि ऐं अहिड़े नमूने सां जेको असांखे पाणी मिले थो सूबनि खे उन ते बि एतिराज़ात आहिनि। त इन्हनि सभिनी जो हल जेको आहे उहो टेलीमीट्री सिस्टम आहे। पर उन ज़माने में बि क़ौमी असैम्बली कमेटी जे तौर ते 2-टे दफ़ा मीटिंग थी लेकिन हुकूमत इंट्रस्टेड न हुई। मां सम्झां थो त हाणे बि उन जो हल जेको आहे उहो टेलीमीट्री सिस्टम आहे। जेकॾहिं उहो लॻायो वञे त हर शहरी जेको आहे उहो घटि में घटि हिते वेठे वेठे असां ॾिसी सघूं था त तौसा बैराज में छा आहे, असां हिते वेठे वेठे ॾिसी सघूं था त जेको आहे पाणी कहिड़े केनाल में केतिरो वञे थो या असां ॾिसी सघूं था त गुडू बैराज में केतिरो पाणी पहुतो आहे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में असांखे उन जे मसइले खे हल करण जे लाइ को मुस्बित ऐं मौसर इलाज करणु खपे। शहजाद साहब, गुफ्तगू आपने सुनी। वाटर शॉर्टेज बहुत अहम मामला बन चुका है। आज हमने देखा कि सिंध असेंबली के बाहर जो पीटीआई अरकान है उन्होंने भी इस पर गुफ्तगू की। उनका कहना था कि सिंध और पंजाब के लोगों को जो है एक दूसरे से लड़वाने की कोशिशें की जा रही हैं। क्या कहेंगे आप? वाटर शॉर्टेज का जो मामला है बड़ी संगीन बयानबाजी वाली सूरत हाल इख्तियार कर चुका है। देखिए, अफसोस का मकाम ये है कि पिछले कई सालों से पानी पे सियासत की जाती है, पानी की बात की जाती है और हमेशा जो सिंध सूबा है या पंजाब सूबा है उसके दरमियान तफरीक पैदा करने की कोशिश की जाती है। देखिए, अगर सिंध का पानी वाकई कम हुआ है और अगर ज्यादती के साथ कम हुआ है तो जितना
पीपल्स पार्टी ये समझती है कि वो सिंध से ज्यादा वफादार है, तो उससे ज्यादा हम सिंध के लिए आवाज उठाएंगे, चाहे वो पानी पंजाब चोरी करे, केपीके चोरी करे, बलूचिस्तान चोरी करे। लेकिन हमें सबसे पहले ये देखना है कि सिंध की आवाम का फायदा किस चीज में है। पंजाब के जो सीएम है उन्होंने अभी कल ट्वीट भी किया और उन्होंने अपना बयान भी जारी किया कि तमाम लोग जो ये समझते हैं, मेंबर पार्लियामेंट जो भी, चाहे वो सिंध असेंबली से हैं, चाहे वो सिंध से कौमी असेंबली में गए हुए एमएनए हैं, मैं सबको दावत देता हूँ वो आए और अपनी आंखों से देखें वहाँ क्या हो रहा है। अभी आप लोगों ने तस्करा किया अली मादर शेख का, फरूक हबीब का, नो डाउट उन्होंने भी कल पूरी की पूरी चीजें डिटेल के साथ बताने की कोशिश की। देखिए, अगर सिंध का पानी कम होगा, हम ये कैसे हो सकता है कि अगर सिंध का पानी कम होगा, हम सिंध में रहते हैं, कराची शहर में रहते हैं, तो हम आवाज उसकी नहीं उठाएंगे, क्योंकि इसका इफेक्ट डायरेक्टली हम पे भी आएगा। अगर अनाज कम होगा या आगे जाके पानी की डिस्ट्रीब्यूशन नहीं होगी। लेकिन अभी आप जितना भी माजी देख लें, माजी में ये होता आया है कि जो भी सिंध में हुकूमत करते आए हैं वो अपने मनपसंद वडेरे जागीरदार उनके लिए पानी का रुख मोड़ते रहते हैं, सबको पता है। और ये पीपल्स पार्टी का 14वां साल है, 14वां बजट ये पेश करेंगे। इन्होंने जिस तरीके से सिंध की आवाम को नुकसान पहुंचाया है, किस तरह से पानी अपने अपने मनपसंद वडेरों जागीरदारों को दिया गया है, और जो इनकी मुखालफत करता है, जो इनके खिलाफ आवाज उठाता है, उसमें पानी का क्या हाल करते हैं उनके साथ, ये सबको पता है। आप जो अपोजिशन में हमारे जो इंटीरियर सिंध से जो हमारे मेंबर्स हैं, चाहे वो पीटीआई के हों या ना हो, जीडीए के हों, और वो सारी बातें करते आए और असेंबली फ्लोर पे भी करते हैं। शहजाद साहब, वाटर लॉसेस की मिसमैनेजमेंट यहाँ है, मिसमैनेजमेंट है जी, सबको पूरा मौका दिया जी प्लीज जी, ओके कंटिन्यू प्लीज जी 10 मिनट तक मैंने होल्ड रखा है। मैं कोई लसानियत वाली बात नहीं करूंगा, मैं कोई तफरीक वाली बात नहीं करूंगा, पंजाब और सिंध को आपस में लड़ाने वाली, हमें सोल्यूशन निकालना है ना, हमें सिंध में पानी लाना है ना, या सिर्फ और सिर्फ वोट हासिल करने के लिए सियासत करनी है। सिम कार्ड इस्तेमाल करें, लेकिन सही चीजों में करें ना, ऐसी चीजों में सिम कार्ड इस्तेमाल करें जिसमें चारों भाइयों में या पांचों भाई में आपस में तफरीक पैदा हो, लड़ाई झगड़ा हो, ये हम कभी भी इसको प्रमोट नहीं करेंगे। आप मुझे सिर्फ ये बताएं कि इरसा की रिपोर्ट के मुताबिक 16 या 17% कम पानी पंजाब को मिला, 4% सिंध को मिला। ठीक है, पीपल्स पार्टी गवर्नमेंट कहती है ये रिपोर्ट नहीं, आप इसको नहीं मानते। मीटिंग में जाएं, बैठें, बात करें। देखिए, इशू खड़ा कर देना क्या है, उन्होंने बुक खींच के मार दी सिंध के मेंबर को। ये मैंने, आपने किसी के देखा ये वीडियो आई, कितना क्या है कि गाली दे दी, बदतमीजी कर दी। देखिए, अगर हमें बैठना है ना सिंध के लिए, वाकई सिंध के इशू के लिए बैठना है, यहाँ के पानी के लिए बैठना है, तो हम पंजाब, एपी के, बलूचिस्तान, ये जितने भी इसके मेंबर्स हैं, इनके साथ ही बैठना पड़ेगा ना। ऐसा तो नहीं हो सकता टीवी पे मैं कहता रहा हूँ कि मुझे हुकूक दें, मैं प्रेस कॉन्फ्रेंस करूँ, मैं एहतजाज करूँ, ठीक है, लेकिन जब अमली काम का वक्त आए, जहाँ टेबल में बैठ के अपना पॉइंट ऑफ व्यू आपने देना हो, और उसको आप बाहर इजलास में जाओगे नहीं, या आप जाओ तो उसको सिर्फ और सिर्फ एक हंगामे की शक्ल में आप उसको तब्दील कर दो। मैंने आपसे कहा ना, तमाम सिंध के पार्लियामेंटेरियंस को दावत दी उन्होंने, इससे हमारे पीपल्स पार्टी के जो भाई, जो कुलीग हैं, जो इस वक्त सिंध असेंबली में हैं, जो हुकूमत का हिस्सा है सिंध का, वो भी, उनको भी दावत दी है, जीटीए को भी दी है, पीटीआई को भी दी है, एनपीओ को भी दी है। जाके खुद अपनी आंखों से देखिए, कह देना ये हो गया, फला हो गया, ये बातें आज से 25-30 साल पहले हम भी नहीं समझ पाते थे। जब हम यंग होते थे, पंजाब सिंध का खा रहा है, पंजाब ये खा रहा है, तो 18वीं तक की बात, तो सारे अख्तियार इनके पास है, सारी चीजें इनके पास है। मैं एक सवाल सिर्फ करना चाहता हूँ सभी, जो आप अपने पीपल्स पार्टी के जो भाई है इनसे भी करें, जो मोर देन 30% लॉसेज आए, जो पानी आपको मिला और आपने जाया कर दिया, वो पानी डाल दिया, उसका जवाब दे पाएंगे? एग्जैक्टली, मैं यही कहना चाह रही थी कि वाटर लॉसेज हैं, मिसमैनेजमेंट है सिंध में पीपल्स पार्टी की, वडेरों की, जागीरदारों की, इससे बिल्कुल डिनाई नहीं किया जा सकता। मैं सिर्फ ये कहना चाह रही थी कि आपसे पूछना चाह रही थी, लेकिन आपने बड़ी अच्छी वजाहत कर दी कि इरसा के जो फैक्ट एंड फिगर्स है उसमें बड़ा तजाद है, सिंध हुकूमत उसको डिनाई करती है, तो उसका हल क्या होना चाहिए? कोई मॉनिटरी टीम या टेलीमेट्री? देखिए, सिंध गवर्नमेंट ये हक रखती है कि उसे एतराज़ात उठाने का भी हक रखती है। अगर उसे कोई चीज समझ में नहीं आती है, बिल्कुल इनका जायज हक है सवाल करना, पूछना, लेकिन सड़कों पे एहतजाज करने से और चीखने चिल्लाने से, प्रेस कॉन्फ्रेंस करने से क्या होगा? अभी जब वो इरसा ने बोला कि आप आए, हम आपको बताते हैं कहाँ पानी कहाँ, क्या नहीं, मैं नहीं कह रहा इस पर। देखिए, मुझे एक बात बताएं, मैं सिंध धरती में पैदा हुआ हूँ, मैं कराची शहर में पैदा हुआ हूँ, मैं सिंध की बात करूंगा या मैं पंजाब की, और ना मुझे
खुदा ना खास्ता गलत चीज के ऊपर पार्टी की आदत को खुश करना है। मैंने अल्लाह को जवाब दिया। तो मैं नहीं समझता कि इमरान खान साहब कोई ऐसी ज्यादती करेंगे। ऐसा एक डिवाइडेड इदारा है कि हर शोबे का नुमाइंदा उस पर मौजूद है और वहां पर फैक्चुअल फिगर के साथ बात होगी ना। ऐसा तो नहीं हो सकता कि मैं सिर्फ और सिर्फ बयानबाजी करता रहा हूँ। वहां बैठे फैक्शन फिगर्स देखें, आप सब बैठे। लास्ट जब इजलास हुआ सभी, उसमें अचानक आके सोहेल अहमद ख्याल सोचना स्टार्ट कर दिया और बोलने लग गया घरों में कुछ मारेंगे, ये होगा वो होगा। लेकिन ये सियासी नारा तो अच्छा लगता है। आम आदमी जो बेचारा नादान है, जिसको पता नहीं है, वो कंटेक्ट जरूर करेगा, लेकिन इससे सिंध के मसाइल सही। शहजाद साहब, अब जितना टाइम आप मुझे ज्वाइन कर सकते हैं उतना टाइम रहिएगा। पीपुल्स पार्टी के जो है वो तर्जुमान वीर जी कोहली साहब मेरे साथ। वीर साहब गुफ्तगू तां बुधी वाटर लॉसेस प्रॉब्लम ता है मथा एतराज ने गाल ते आहे सभीन त अरसा पंजाब गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत में रहंदड़ पीटीआई उन्हनि समूरनि जो तव्हां मौक़िफ़ ॿुधो खिल जोॻो आहे। चवनि था त सिंध में खोट आहे छो त वॾेरा चोरी था कनि, ऐं ॿिए पासे चवंदा पंजाब में बि खोट आहे पर उते चोरी कोन्हे। उते खोट माना खोट आहे, हिते खोट माना चोरी आहे। मुंहिंजा इहो नथो चवां। ॾिसो चेयरमैन मोहतरम बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ओपन माना जेको आहे सो पब्लिक फोरम ते कल चोरी चयो, जॾहिं बदीन में वियो त हुन चयो त भाई जेकॾहिं चोरी करे थो त पंहिंजे मिनिस्टर खे चई त चोरी बंदि कराए, जॾहिं तूं मिनिस्टर कोन रहंदे। हिन खां मथे कोई जुमिलो चई नथो सघे। पर ॻाल्हि इहा आहे त हिननि खे इश्यूज़ कहिड़ी जॻह ते, जेकॾहिं असीं चवंदा भाई जेकॾहिं डाउन स्ट्रीम पाणी कोटड़ी बिराज खां हेठि वञे थो त उन सां सिंध जी ज़मीन जेका हींअर तक़रीबन कोई 22 लख एकड़ ज़मीन आहे जेका माना खारी थी वई आहे उन समुंड जे करे, ऐं उन डेल्टा सॼो आहे तव्हांखे ख़बर आहे। ऐं ॿी हिकिड़ी रिपोर्ट हींअर आई आहे त 2050 ताईं जेकॾहिं तव्हां डाउन स्ट्रीम पाणी न छॾियो वियो त 2050 ताईं कराची, ठट्टो ऐं बदीन खे ख़तरो आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो वॾो मसइलो आहे त भाई जेके मलाह हिते रहनि था, जिन जो रोज़गार जो ज़रियो हुते आहे, उहो लखनि जे तइदाद में आहिनि। उन्हनि समूरो डाउन स्ट्रीम पाणी सां सिंध जी माना सिंध जे ॿेला हुजनि, माना इंडस डेल्टा जा हुजनि, चाहे ज़मीनुनि जा मामला हुजनि, इहे पर हू छा था चवनि त तव्हां पाणी ज़ाया पिया करियो, तव्हांखे वधीक ॾियण जी ज़रूरत कोन्हे, पाणी एतिरो ई रखंदासीं। असीं चवंदा त भई तव्हां असांखे पंहिंजो कोई शेयर थिए थो, उन शेयर जे हिसाब सां पाणी ॾियो, बाक़ी असां विरछारो मामिलो असीं पाणे मोड़ ॾींदासीं हुनखे। पर जेकॾहिं तव्हां असां शेयर बि घटि था करियो, ऐं पंजाब में छो त खोट थी थिए उते ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, पर असां वटि खोट थी थिए छो तव्हां चोरी था कयो हिन करे खोट थी थिए। पर पंजाब जी खोट माना खोट आहे, असांजी खोट माना चोरी आहे। त इहो जेको ॿिटो मयार आहे हिननि जो, इन्हनि खे थोरो पंहिंजा रवैया दुरुस्त करणु खपनि। ऐं हीअ चवनि था असां तासुब कोन था रखूं, इन खां मथे तासुब कहिड़ो हूंदो त को वफ़ाक़ी नुमाइंदो बीही करे चवे त सिंध असांजे लाइ इसराइल थियो बीठो आहे। इन खां मथे तव्हां तासुब, तव्हांजी नियत में तासुब आहे, तव्हांजे हिकिड़े जुमिले में तासुब परस्ती आहे। तव्हांजो वज़ीर आला वेही चवे थो त सिंध हमारे पास नहीं है। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेकॾहिं रुगो अॼु जेकॾहिं असांखे चवनि था त सिंध गवर्नमेंट सिंध कार्ड खेॾे थी जी, त पोइ मूंखे ॿुधायो ही 200 सालनि खां सिंध छो पियो रड़ियूं करे, ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो छो नेशनल हाईवे ते वञी धरणो ॾे वेठी पाणी जे लाइ। त ॾिसो पाणी जो मामिलो शुरू खां रहियो आहे, ऐं मथे जेको बि आहे दरिया सिंध ते उहो सॉरी उहो असां सां अहिड़े क़िस्म जो एहतसाल कंदो रहियो आहे। ऐं ईअं ई मामिलो आहे जी पंजाब ऐं सिंध जो मामिलो ईअं आहे जी पाकिस्तान इंडिया जो मामिलो। इंडिया उते असां किशन गंगा डैम ते एतिराज़ था करियूं, उते पाणी जी विर्छ ते एतिराज़ था करियूं, उहो ई साॻियो केस तव्हांजे लाइ हिते हुते पाण सॼी दुनिया ते गॾु वेही चऊं था, इंटरनेशनल फोरम ते चऊं था त भई इंडिया सां ज़्यादती थो करे। पर उहो साॻियो मामिलो जॾहिं सिंध ते लागू थो थिए त ओॾी महिल तव्हां चओ था न वॾेरा चोर आहिनि, बाक़ी बड़ी ख़ैर आहे। तो ये जो बिट्टो मयार इनके दुरुस्त है। शहजाद साहब मेरे साथ रहिएगा, मैं भुट्टो साहब का मौक़िफ़ लेके आपकी तरफ आती हूँ। जी भुट्टो साहब, मुझे ख्याल में ॿ शयूं अलॻि अलॻि आहिनि। हाँ, सिंध में जेका पाणी जी चोरी आहे इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे बिल्कुलु। ऐं हितां जा वॾेरा जेके ख़ासि तरह सां हुकूमत में आहिनि या उहे जेके तमामु वॾा वॾेरा आहिनि उहे ग़रीबनि जो पाणी खणी था वञनि पिया। त इन करे मुंहिंजे ख़्याल में हुकूमत सिंध खे उन ते बि तवजो ॾियणु खपे, ऐं पाणीअ जी सिंध जे अंदरि जेका विर्छ आहे ऐं उनजी जेका चोरी आहे या ॾाढाई आहे उनखे ख़तमु करण लाइ इक़दामात करणु खपनि। ऐं इन 14 सालनि जी हुकूमत में असां त कोन ॾिठो आहे त को उन्हनि कुझु कयो। अच्छा, वफ़ाक़ जो क्लेम बि इहो ई आहे त सिंध में पाणी चोरी थिए थी, शॉर्टेज इन करे आहे। वफ़ाक़ जो इन सां वास्तो न आहे। ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ खे त पाणी सिंध खे पूरो ॾियणो आहे, उन खां पोइ जी जेका चोरी आहे उनजे करे मथां छो था घटायो। हे त चवंदा असां पूरो था ॾियूं न, झगड़ो ई त इहो आहे त चवनि खोट खे वधीक मुंहुं त पंजाब थो ॾे। हा, उन ॻाल्हि ते हाणे जेका अगाड़ो बि तव्हां ॻाल्हि कई त जेको इरसा जो हवाले सां चयो वियो त भई थोरनि ॾींहंनि में जेका आहे उहो उते बर्फ़ पिघरंदी ऐं उन खां पोइ पाणी ईंदो, भई उहो त पोइ जी ॻाल्हि आहे न। उन महिल ताईं त जेको आहे असांजे हिते सीज़न जेका आहे जेका पोखण जी सीज़न आहे उहा त ख़तमु थी वेंदी। त इन करे असुल त मसइलो अॼु जो आहे, नंबर 1। नंबर 2 इहो आहे त जेका सिंध में चोरी थी रही आहे इन चोरीअ खे साबित करणु सिंध हुकूमत जो कमु आहे न।
ऐं मर्कज़ जी हुकूमत जेका आहे उनखे बि इन ते सोचणु खपे त सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे ऐं उनखे असां इंसाफ़ करणु इहो बि मर्कज़ जो सिंध हुकूमत इहो त एडमिट करे त चोरी थिए थी, पहिरीं इहो त मञनि न त वाक़ई चोरी थिए थी। सिंध हुकूमत नथी मञे न, पुछड़ी जा आबादगार त साल जो 12 महीना एहतजाज कंदा। इहा वरी ॿी ॻाल्हि आहे, इहो विदिन सिंध मसइलो आहे। हिकिड़ो आहे विदिन सिंध मसइलो, हिकिड़ो आहे विदिन पाकिस्तान मसइलो। विदिन सिंध मसइलो जेको आहे उहो त हाणे ज़ाहिर आहे हुकूमत कीअं मञींदी, उहा त चवंदी त असांजी जहिड़ी हुकूमत कंहिंजी आहे ई कोन। पर हिन वक़्तु जेको ज़ेरे बहस मसइलो आहे उहो आहे उहो त भई असांजे इर्सा जे जेका पाणीअ जी विरछा आहे उन में जेको सिंध जो हिसो लिखियलु आहे उहो असांखे मिलणु खपे। उनजे मिलण जे लाइ असांखे जेको आहे पंहिंजो केस तयारु करणु खपे। मां इहो ॾिसां थो त पीपल्स पार्टी जेका आहे केस तयारु करण जे बजाए सिर्फ़ु लिप सर्विस ते थी हले पई। आदादो शुमार जारी करणु खपनि हिननि खे बि, ऐं हिननि खे बि जेको आहे उते पंहिंजे हिननि जो जेका इंजीनियर्स उते आहिनि उन्हनि जे ज़रिए पंहिंजी मालूमात वठणु खपे त केतिरो पाणी आयो आहे, केतिरो न आयो आहे, केतिरो सिंध में दाख़िल थियो आहे। मॉनिटरी टीम रखजे या नुमाइंदा मोकिलजनि जेके चेक कनि वञी करे चेक करे असांखे सिंध खे जेका पंहिंजे केस ते तयारी जे लाइ कुझु न कुझु करणु खपे। ऐं इहो मामिलो CCI जे फोरम ते खणण जो आहे, पाणी जो जेको मामिलो आहे इहो CCI जे फोरम ते खणणो आहे। शहजाद साहब गुफ्तगू आपने सुनी, मेरी आवाज आ रही है आप तक? जी आ रही है। जी, क्या कहेंगे? दोनों मेहमानों ने जो बात की है कि वाटर लॉसेस है, सिंध में पानी की चोरी का मामला बिल्कुल है, इससे कोई भी इनकार नहीं कर सकता। इसके हवाले से जैसे अभी वीर जी साहब ने कहा कि बिलावल भुट्टो साहब ने भी अपने जो है मिनिस्टर को बिल्कुल सख्ती से ताकीद की कि इस मामले को देखें वरना वो मिनिस्टर नहीं रहेंगे। तो क्या कहेंगे कि एक तो जो भुट्टो साहब ने बात की कि सिंध में जो पानी की जो है चोरी होती है वो सिंध का मामला है, सिंध हुकूमत का मामला है, लेकिन सिंध को उसका शेयर मिलना चाहिए, ये वफाक और इरसा की जिम्मेदारी है। देखिए मैं उनकी बात से बिल्कुल मुत्तफिक हूँ कि सिंध की जो जिम्मेदारी है वो सिंध पूरी करे, जो वफाक की जिम्मेदारी है वो वफाक को पूरी करनी चाहिए जी, और फैक्ट एंड फिगर्स पे बात होनी चाहिए। सिंध में जो पानी की चोरी हो रही है उसके लिए पंजाब से पुलिस तो नहीं आएगी ना, या पंजाब की गवर्नमेंट तो नहीं करेगी ना, नहीं करेगी। सिंध में जो चोरी हो रही है खुदारा वो तो देख लो आप ये तो पानी की चोरी है जो सबको पता है। मैं आपको बताऊं मरकज के पानी की तकसीम की बात करें ना, आप सिंध के पानी की तो बात कर रहे हैं, कहाँ जा रहा है? देखिए मैं आपकी बात में नहीं बोला था, काइंडली आप मेरे भाई तो असल इशू जो है वो इस वक्त तो मरकज के तकसीम का पानी है, इरसा की तरफ से पानी की तकसीम का मसला है, उसमें बात करें ना। पर ये कहाँ से चोर पकड़ेंगे? इससे तो इत्तेफाक है कि पीपल्स पार्टी की हुकूमत जो है यहाँ पानी की चोरी हो रही है, इसमें इख्तिलाफ भी नहीं है। बता दें अब ये पानी के नाम पे सियासत करके अपना वोट बैंक बनाने के चक्करों में अगर इनको यही बीच में बोलना है तो फिर ये बीच में बोलते रहे, मैं चुप हो जाता हूँ। जी जी, इनका काम ही यही है, सिर्फ उससे बयानबाजी करना, अमली काम की तरफ आना ही नहीं है। मैं तो कह रहा हूँ कि भाई फेडरल गवर्नमेंट का काम है मुकम्मल तौर पर पानी देना, और फेडरल गवर्नमेंट ने जितने लॉसेस हुए या जितना पानी कम हुआ वो बकायदा उसको इन्होंने बताया कि कितना पानी सिंध को कम मिला, पंजाब को कम मिला। भुट्टो साहब ने बिल्कुल सही कहा कि पहले सिंध के अंदर तो कार्रवाई बाहर से आगे तो नहीं करेंगे ना, ये तो सिंध गवर्नमेंट करेगी। तो सिंध गवर्नमेंट क्या कर रही है? उसमें कुछ नहीं कर रही, वो चोरी जायज है। मतलब कहने की बात यह है कि पूछा जा रहा है कि आप यहाँ के SHO हैं, आपके उसमें मैं कह रहा हूँ यार वो छोड़ो, दूसरे जिलों में जो मसले हो रहे हैं पहले उस पर डिस्कस करो। मैं जहाँ का SHO हूँ मेरा अकाउंटेबिलिटी भी तो वहीं से होगी ना। तो मेरा ये कहने का मकसद ये है कि इरसा में तमाम सूबे भाइयों का किरदार, सब भाई हैं, सब बैठे चंद मफाद पर और चंद लोग अगर उसको सियासत की नजर करना चाहते हैं तो एक डिफरेंट है। और मैं तो ये कहता हूँ बिलावल जरदारी साहब को भी इस पर नोटिस लेना चाहिए कि जो सिंध में 30 से 35% जो चोरी हो रही है, लाइन लॉसेज हैं, उस पर सख्त से सख्त एक्शन ले, और ये उनकी गवर्नमेंट के लिए अच्छा है, ये सिंध की आवाम के लिए अच्छा है। बस मैं तो यही कहूँगा जी। मैं यहाँ पर फिर कहूँगा कि इस सारे मसले का वाहिद हल जो है वो टेलीमेट्री सिस्टम है, और टेलीमेट्री सिस्टम जो है ये ऊपर से लेके और समंदर में पानी दाखिल होने तक पूरे जितने भी नहरें हैं, दरिया हैं, दरिया सिंध के मददगार दरिया हैं, उनके ऊपर टेलीमेट्री सिस्टम जब तक नहीं लगेगा, जब तक हम ये फैसला नहीं कर सकते कौन चोरी कर रहा है कौन नहीं कर रहा है, क्योंकि टेलीमेट्री सिस्टम जो है वो एक खुदकार निज़ाम है। और खुदकार निज़ाम जब आ जाएगा तो उसमें न पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग या जमात इस्लामी या कोई पार्टी, हुकूमतें क्यों नहीं जाती इस तरफ, जाना चाह रही, और पीपल्स पार्टी की हुकूमत भी रही है, एक दफा नहीं कई दफा रही है। हमारी सिंध की जरूरत है टेलीमेट्री सिस्टम। इस पे बात करते हैं, ब्रेक का वक्त हुआ, ब्रेक के बाद प्रोग्राम को कंटिन्यू करते हैं। नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले के जारी रखंदासीं, वक्त है मुख्तसर वक्फे जो, वठूं था वक्फ।
वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जी बीर जी साहब, प्रोग्राम ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि थिए पई, जीअं भुटे साहब तजवीज़ ॾिनी त भई टेलीमेट्री सिस्टम ते छो नथियूं हुकूमतूं सोचनि? ॻाल्हि इहा आहे त असांखे वरी बि ख़तरो आहे त जीअं पुराणा मुआदा हुआ, जॾहिं 1991 जो मुआदो थियो त असांखे उन में वधीक नुक़सानु ॾिनो वियो, पर जेकॾहिं मेरिट बेसिस ते ॾिठो वञे ऐं ॿिया इंटरनेशनल जेके इन जा कानून आहिनि, सॼी दुनिया में ईअं थींदो आहे त उहे कानून छा था चवनि? उहे कानून चवनि था त रुॻो दरिया जो पाणी न, जेको अंडरग्राउंड वाटर आहे तव्हांखे उहो बि उनसां शामिलु करिणो आहे। जेकॾहिं पंजाब में खोट थिए थी त पंजाब जो तक़रीबन कोई 90% अहिड़ो एरिया आहे जिते झर जो पाणी मिठो आहे, त हू उनखे कवर करे सघनि था, पर असां वटि सिंध में कोई तमामु घटि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते मिठो पाणी आहे। त जॾहिं नओं मुआदो थिए थो, नओं मुआदो थियणु खपे अॼु जे वक़्त जे हुन सां तनाज़ुर में, ऐं ॿियो उन में जेको अंडरग्राउंड वाटर आहे पंजाब जो, उनखे बि उन में शामिलु कयो वञे। जेकॾहिं पंजाब में खोट थिए थी त उते ॿियो उनजो अल्टरनेट पैदा करे सघनि था, छो उनजो झर जो पाणी मिठो आहे, असां वटि उहो अल्टरनेट न आहे। ॿियो इहो आहे त जॾहिं सिंध या बल्कि पाकिस्तान जा 4 ई सूबा जेके 3 दफ़ा इन खां पहिरीं करारदादूं पास करे चुका आहिनि त भई जेका ज़्यादती थिए थी, हीअ ॻाल्हि मौजूदा पीपल्स पार्टी जे दौर जी न आहे, हीअ पाकिस्तान ठहण खां पोइ जी न आहे, 200 सालनि जी कहाणी आहे। हर दौर में जेको आहे सो मथे मुंड ते वेठल माण्हू जेके आहिनि से पुछड़ी सां ज़्यादती कंदा रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जो मुआदो थिए जंहिंमें पाकिस्तान जा 4 ई सूबा गॾु वेहनि ऐं सभु आमादा जेसीं नथा थियनि तेसीं मुआदो न थिए। इन लाइ त लॉन्ग टर्म पॉलिसी का ठहणु घुरिजे, जेका बदकिस्मती सां असां न ठही सघी आहे। भुट्टो साहब, न, मुंहिंजे ख़्याल में इरसा जो मुआदो जेको आहे उहो हिन वक़्तु सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल आहे, लेकिन हुनजे अमल दरामद जो मसइलो आहे। हे जेको असां 200 साल जी ॻाल्हि कयूं था, 200 साल जेको थियणो हो उहो त थी वियो न। हाणे सुवालु इहो आहे त अॼु छो नथो हुन ते अमल थिए? त इन करे बजाए इन जे जो असां ॿिए मुआदे जे कॾहिं वञूं, असां चऊं था त जेको इरसा जो मुआदो आहे हुन ते अमल दरामद छो नथो थिए पियो, ऐं उनजे अमल दरामद जे लाइ असां संजीदा न आहियूं। उन लाइ सिंध सरकार खे छा करणु घुरिजे, कहिड़नि फॉर्मनि ते वञणु घुरिजे त जीअं इरसा? मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं त कॉमन इंट्रस्ट में हिनखे मसइले खे उथारणु खपे। नंबर 2 इहो आहे त असांजे जेको क़ौमी असैम्बलीअ जा मेंबर आहिनि उन्हनि खे क़ौमी असैम्बली में हिन ते वॾो शोर मचाइणु खपे, सेनेट में उथारणु खपे। उन खां अलावा मुंहिंजे नुक़्ते नज़र इहा आहे त हिननि खे वॾी हिकिड़ी APC घुराइणु खपे। असांखे सिंध जे सभिनी स्टेक होल्डर्स खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा करे ऐं इहो पूरे सिंध जो क़ौमी मसइलो पैदा थी वञे त बाबा हे पाणी जेको आहे असांजे सॼे सिंध जे बचे जी ज़रूरत आहे। ऐं मां इहो कयां थोरो ज़मीन जे लाइ न आहे खपंदो एग्रीकल्चर जे लाइ, बल्कि शहरनि में जेको पीअण जो पाणी आहे उहो बि इन दरिया मां थो अचे पियो। हैदराबाद खे पाणी काथो थो अचे पियो, नवाबशाह खे पाणी, सगर खे पाणी काथो थो मिले पियो। त हिन करे मुंहिंजे नुक़्ते नज़र इहो आहे त असांखे इन सभिनी मसइलनि ते सोचणु खपे। ऐं असां इहा ॻाल्हि सही कई आहे त जेको अंडरग्राउंड वाटर आहे उहो लोअर सिंध में सॼो खारो आहे, थोरो ई सो अपर सिंध जो आहे जंहिंमें थोरो मिठो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼे पाणीअ जे लाइ इनखे सभिनी मामलनि खे पीपल्स पार्टी खे माशाल्लाह 4 दफ़ा हुकूमत मिली आहे, इन मसइलनि खे हल करे आहे न। हर दौर में इहो मसइलो उथंदो रहियो आहे। इहो मसइलो हल छो नथो थिए? छा इन जो वक़्ती सॉल्यूशन कढियो थो वञे त भई जॾहिं सिंध जो अवाम रड़े थो या पीपल्स पार्टी इन तरह जो मामिलो रखे थी त पोइ वक़्ती तौर ते जॾहिं पाणी जा वहकरनि में कुदरती हिकिड़ी वाध थी आहे, ग्लेशियर पिघरिया आहिनि, मौसमियाती तब्दीली थी आहे त ज़ाहिर पाणी जा वहकरा वधिया आहिनि, इरसा जो या पंजाब जो त हिन में को किरदारु कोन्हे न। ॾिसो, जेके मुड ते माण्हू वेठल आहिनि न उन्हनि जी बदमाशी आहे, इनखे ॿियनि अल्फाज़नि में ईअं चइजे, छो त कानून क़ाइदा सभु ठहंदा आहिनि। हिते पाकिस्तान जे आइन जी बि इज़त न, मुआदा नंढी शइ आहे, पर हिते आइन जंहिंजे बुनियादनि ते पाकिस्तान बुनियाद बीठल आहे जंहिं ते, उनखे बि इज़त ओड़े तरीक़े सां न ॾिनी वई त मुआदनि खे हिते ताक़तवर धीरियूं जेके आहिनि उहे कॾहिं कंहिं बि दौर में उन्हनि इज़त न ॾिनी आहे। ऐं शायदि इहा ई वजह हुई जो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बि रोड ते वेहणो पियो, नेशनल हाईवे ते धरणो हणणो पियो। त इहो हर दौर में इन करे चवां थो त जेके मुड ते वेठल आहिनि उन्हनि जी जेसीं ताईं इहो अजारादारी, उन्हनि जी बदमाशी बंदि न थींदी तेसीं ताईं रुॻो हिकिड़ो त मुआदनि ते अमल दरामद केरु कराए। अरसा हिकिड़ी अदारो ठाहियो वियो ऐं अरसा खे इहा ज़िमेदारी ॾिनी वई त तव्हां जेके हुनजे 1991 जे मुआदे में 14 नुक़्ता आहिनि तव्हां उते अमल करायो। पर हाणे हू वेही दलील थो ॾिए त छो त पंजाब में हीअं आहे, उते हीअं आहे, इहो तव्हांजो कमु ई न आहे। तव्हांखे जेका ड्यूटी ॾिनी आहे तव्हां उहा ड्यूटी छो कोन था करियो? हू पंहिंजी ड्यूटी करण जे बजाए जीअं हींअर PTI जो दोस्त चयो पियो न त भई वहां चोरी हो रही है, बदीन में हो रही है, असीं चऊं पिया भई पाणी जेको अचे पियो उनजी विर्छ सही न पई थिए, तव्हां रुॻो ज़ोर पिया ॾियो, माना सिंध कार्ड था खेॾियो, फलाणो था खेॾियो, इहा ॻाल्हि ई न आहे। त हाणे आउं चवां थो जेसीं ताईं हुनखे संजीदगी सां कोन ॾिसणो पवंदो, हिननि खे हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि आउं तव्हांखे चवां, हीअ हिनखे मामूली न सम्झो वञे, हीअ खुदा न करे पाणी जो मामलो मुल्क जी सालमियत जो मामलो थी सके थो। जी साहब, तजवीज़ूं बि इन प्रोग्राम जे ज़रिए आयूं आहिनि, जीअं टेलीमेट्री सिस्टम जी ॻाल्हि आहे, APC को ठाहिण जे हवाले सां ॻाल्हि आहे, सिंध जे बाशूर माण्हुनि में जेको आहे सुजागी आणण जी ॻाल्हि आहे, सेनेट या क़ौमी असेंबली में त पीपल्स पार्टी जे मेंबरनि पारां तमामु सुठे नमूने मामिलो कयो आहे, सिंध असेंबली में इन हवाले सां असां रोज़ जो तकरार ॾिसूं था।
पीपल्स पार्टी खां जाम हिकमत अमली जोड़ींदी एहतजाजनि जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे या बसि इहो मामिलो बि ॿियनि मामलनि जीअं बसि वक़्ती तौरु एहतजाज सियासी बयानबाज़ी हुन खां पोइ माठार थी वेंदो, इहो को सॉल्यूशन त न थींदो न? माठार पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे मफ़ाद जे मामले में कंहिं बि दौर में, चाहे मोहतरमा जो दौर हुजे चाहे अॼु जो दौर हुजे, कंहिं बि दौर में कंप्रोमाइज़ न थियो आहे। असां सिंध जे लाइ, सिंध जे हारियुनि जे लाइ, सिंध जे शहरनि जे लाइ, सिंध जे आबादगारनि जे लाइ, सिंध जे पाणी जे लाइ, सिंध जे दरिया जे लाइ, सिंध जे इंडस डेल्टा मोहाणा जिन जिन जो राइट थिए थो उन जे लाइ सिंध गवर्नमेंट छो त उनजी नुमाइंदा आहे उहा हर फोरम ते वेंदी ऐं CCI में जंहिं तरीक़े सां असांजे चीफ मिनिस्टर साहिबु ॻाल्हाए उहो बि ऑन द रिकॉर्ड आहे त ॻाल्हि इहा त हर फोरम ते वेंदासीं ऐं फोरम ते असांखे इज़त न मिली त पोइ एहतजाज असांजो आहिनि। पाणी चोरी रोकराइण जे हवाले सां पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत कहिड़ो थियो? CCI में जेको चीफ मिनिस्टर साहिबु ॻाल्हायो तव्हांजे साम्हूं आहे न त हुन हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि रखी आहे। CCI में वेंदासीं ऐं असां इंटरनेशनल फोरम ते वेंदासीं, असां नेशनल फोरम जेके बि इस्तेमालु कंदासीं ऐं एहतजाज बि असांजो आहिनि। जी बुटो साहब प्लीज। जी 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 2 मिंटनि में जी 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 ॻाल्हि इहा आहे त हे मामिलो जेको आहे उथे ई 2 या 3 महीना थो, हा उन खां पोइ बाक़ी सॼो साल जेको आहे हिन जेको ॻाल्हाए ई नथो पियो। ॻाल्हियूं कई हा हाणे वक़्ती हे तौरु छाकाणि त वक़्ती तौर ते हाणे पाणी जी ज़रूरत आहे, इन करे इहो हार्ट इशू आहे। लेकिन मुंहिंजे ख़्याल में महीने खनि खां पोइ जॾहिं पाणी जो सैलाब ईंदो सभु भुली वेंदा। ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जेका आहे पीपल्स पार्टी जी आहे त पीपल्स पार्टी हिन मसइले खे हल करण जे लाइ कमु करे न, मुस्तक़िल बुनियादनि ते ॿुधाइनि त बाबा असां जेको आहे हे 14 सालनि में हीअ महिनत कई थी उनखे हीअ थी सघियो आहे। 4 दफ़ा असांजी मर्कज़ में हुकूमत आई आहे, पंजाब में हुकूमत आई आहे, सॼे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ सूबनि में हुकूमतूं ठाहियूं अथऊं, त उन वक़्तु उन्हनि छो न कयो? सभिनि असां सां थींदो ई इन रहियो करे आहे। मुंहिंजो नुक़्ते नज़र इहो आहे त हीअ जेको 3 महीना या 2 महीना जेको हार्ट इशूज़ आहिनि उन में त आहिनि, बाक़ी 12 महीननि जेके आहिनि उन में उहे असां भुली था वञूं। जेके सिंध सां हमेशह ईअं थींदो रहियो आहे त जॾहिं खोट अचे थी, सोक अचे थी त तॾहिं उहे दरिया खोलिया था वञनि जेके ॿोॾ में खोलणा आहिनि ऐं जॾहिं ॿोॾ अचे थी त उहो दरिया बंदि करे सिंध खे ॿोड़ियो थो वञे। त हर दौर में सिंध सां अहिड़े क़िस्म जो पंहिंजो केस त विढ़णो आहे न, केस त सिंध खे विढ़णो आहे न, मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते विढ़णो पवंदो ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां विढ़णो पवंदो, इन जेको मुस्तक़िल हल ॻोल्हण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जी तव्हां जो के प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।